तव्हां ॾिसी रहिया आहियो MHB HD न्यूज़ चैनल ऐं मां आहियां मोहम्मद नवाज़। नौशर फिरोज़ भरिसां ॻोठ फसल मोहम्मद लोहाच जे रवासियुनि औरतुनि ऐं मर्दनि शमीर लोहाच जे भाइरनि जे ख़िलाफ़ नौशर फिरोज़ जे सहाफ़ियुनि आॾो दाहियूं कंदे सुबाना ख़ातून, ज़मीरा लोहाच, नज़ीर अली लोहाच, खादम हुसैन लोहाच ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शमीर लोहाच सचल रांझन आज़िज़ आसिफ आरफ काशिफ उन्हनि असांजे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे ऐं असांखे ॻोठ छॾण जे लाइ मजबूर कयो पियो वञे ऐं धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ॻोठ छॾे वञो। 4 ॾींहं पहिरियां रेलवे मुलाज़िम राशिद अली जेको गुलाम शबीर जो पुटु आहे उन्ही कुझु हथियारबंद माण्हुनि असांजे घर मोकिलिया। उन्हनि असांजे घर में घिरी औरतुनि मर्दनि ॿारनि ॿुढड़नि ते तशदुद करे ज़ख़्मी कयो ऐं हद जी पुलिस हिन वाक़िए जी का बि FIR नथी वठे। हद जी पुलिस पिण विंगार वेही रही आहे। उल्टो असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं असांजा माण्हू खंभे कूड़नि केसनि में लाकब करे छॾिया आहिनि। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सखर, शीशन कोर्ट नौशरो फिरोज़, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ज़रदारी, IG सिंध मुश्ताक महर, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम करे मुखालफ़ धुर ते कानूनी कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ न कयो वियो त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। माना उन्हनि ॿधी छॾियो आहे, न कंहिं विच में हो न वरी माना अहिड़े हिसाब सां जो छॾाइण जे चकर में हो ख़ाली उन्हनि अंदरि करे छॾियो। हाणे सैयद मुराद अली शाह सां बि असांजी इहा ई अपील आहे त भला महिरबानी करे असां ग़रीब माण्हू आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिननि सां बि इंसाफ़ कयो वञे। ही बि ग़रीब माण्हू आहिनि।